कंडियारो शाहिद गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो में शहीद साफ़ी नसरुल्ला कडाणी जी यादि में मेड़ाको शहीद साफ़ी नसरुल्ला मज़लूमनि जे हक़ ख़ातिर शहीद थियो। हाजी अब्दुल रज़ाक घांगरो ऐं ॿियनि साफ़िन पारां भेटा पेश करे मुख्य क़ातिल गिरफ़्तार करण जी घुर कई। कंडियारो जे अवामी प्रेस क्लब में शहीद साफ़ी नसरुल्ला कडाणी जी यादि में सीनियर साफ़ी हाजी अब्दुल रज़ाक घांगरो जी सदारत में मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें नशर फ़िरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सीनियर अॻवान सीनियर साफ़ी अरबेलो ओड ऐं कंडियारो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻूणे तालकी सदर सीनियर साफ़ी FA घांगरो ऐं ॿियनि सीनियर साफ़िन ग़ुलाम हुसैन पीरज़ाद, मोहम्मद सूमरो घांगरो, जमील सरकाणी, आज़ाद गोपांग, AT घांगरो, आदम मरी, दीदार अबड़ो, अब्दुल गनी मरी ऐं इफ्तिखार राजपूत ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। मेड़ाके खे कंडियारो यूनियन ऑफ जर्नलिस्ट अवामी प्रेस क्लब जे सदर सीनियर साफ़ी हाजी अब्दुल रज़ाक घांगरो ख़िताब कंदे चयो त साफ़ी नसरुल्ला कडाणी पंहिंजे सहाफ़ती ज़िंदगी में मज़लूमनि जे हक़नि ते सौदो न कयो। मज़लूमनि जो साथ ॾियण ते हुनखे शहीद कयो वियो। हुन जी शहादत समूरी सिंध जे साफ़िन खे मज़लूमनि जो साथ ॾियण जो पैगाम ॾिनो ऐं साफ़िन में हक़ ते रहण ऐं हक़ जो साथ ॾियण जो जज़्बो पैदा कयो।